ढकण में छितो कुतो आपे मां ॿाहिरि निकिरी आयो। ॻोठ अली खान वासी मासूम नींगरी सनम सुमरो खे छिते कुते डाड़े विधो। नींगरी खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। यूनियन काउंसिल जे अमले रिपीटर जा फायर करे छिते कुते खे मारे विधो। कुतो छितो थियण बैदि दुकाननि अंदरि दाख़िल थी माण्हुनि खे ॾारण जी कोशिशि कई, जंहिं बैदि बाज़ार में घुमंदड़ माण्हुनि में बाज पइजी वई। शहरियुनि पारां यूनियन काउंसिल जे अमले खे इतला ॾिनो वियो, जंहिं बैदि यूसी सेक्रेटरी जे हुकुम ते अमले पारां कुते जो पीछो करे रिपीटर जा फायर करे कुते खे मारे विधो। होॾां शहरनि में रोलू कुतनि जी ख़ौफ़ पखड़ियल आहे, जंहिं करे शहरनि जो चवणु आहे त शहर में काफ़ी रोलू ऐं छिता कुता फिरी रहिया आहिनि, पर यूनियन काउंसिल अमले पारां हिन वक़्त ताईं कुता मार मुहिम नाहे हलाई वई। ॿिए तरफ़ यूसी सेक्रेटरी आरिफ जमाली चयो आहे त असां हुकूमत तरफ़ां कुतनि खे मारण जो ज़हर नाहे मिलियो। असां पंहिंजी मदद पाण हथियारनि सां कुता मारे रहिया आहियूं। रिपोर्ट शाहिद दारेजो, सिटी न्यूज़ ढकण।